असांजे शहर जो ॿाहिरियों ॾेखारे ही रस्तो आहे, तव्हां ॾिसी सघो था ॾाढो ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत हे बनियूं आहिनि। हे ट्रैक्टर हरकाए रहियो आहे, फसल बिल्कुलु एंड ते हाणे नए फसल जी बिल्कुलु तयारी हली रही आहे। ही रोड आहे, हे साम्हूं तव्हां ॾिसी सघो था हिकिड़ो भठो आहे सुरनि जो ऐं ॾाढो बहितरीनु ऐं ज़बरदस्त लोकेशन। दोस्तों असां वापसि वञी रहिया आहियूं पंहिंजे घर जी तरफ़। उस तेज़ आहे ऐं हिनमहिल टाइम तक़रीबन 2 थी रहिया आहिनि ऐं हिनमहिल माना सम्झो मां हिकु शॉपकीपर आहियां, मूंखे टाइम तमामु ॾुखियो हिकिड़ो कढणो हूंदो आहे, पर पोइ बि मां 1 खां 12 खां 2 बजे ताईं दुकानु बंदि कंदो आहियां। पोइ पंहिंजा जेके बि ज़रूरी कमकार हूंदा आहिनि उन्हनि खे लाज़मी पूरो करिणो हूंदो आहे, या सामान खणणो हूंदो आहे, या शहर में कंहिं बि क़िस्म जो कमु हूंदो आहे त उन हिसाब सां मूंखे पंहिंजो शॉप बंदि करिणो हूंदो आहे। अॼु मूंखे निणान ज़िद कयो त असांखे थोरो घुमणो आहे, इन जे करे मां थोरो ॿाहिरि निकिरी आयुमि। हे मुंहिंजा निड़ा आहिनि, तव्हां ॾिसो था बिल्कुलु फस्ट क्लास तरीक़े सां हलिया बाबा। दोस्तों ही अॼु जो व्लॉग हुयो, उमेद थो कयां तव्हां भाइरनि खे लाज़मी पसंदि आयो हूंदो ऐं मज़ीद सुठा वीडियो ॾिसण लाइ तव्हांखे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी करिणो आहे ऐं तव्हांजे घंटीअ जे निशान खे बि लाज़मी क्लिक करे छॾियो, जेके मुंहिंजा नवां ईंदड़ वीडियो तव्हां ताईं बासाने पुॼी सघनि। ऐं मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।